नाज़रीन, अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर ख़ान जतोई ख़िलाफ़ लंजार हाउस सारण जे 4 केसनि ऐं दादू जे अमीनाणी थाणे जे हिक केस समेत पकी ज़मानत जी दरख़्वास्तनि ते नुसरत फ़िरोज़ जी अदालत में ॿुधणी थी रही आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदा महबूब कलोड़ो खां। महबूब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, नौशर अफरोज जे दहशतगर्दी तौर अदालत में अॼु वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा खान जतोई ऐं संदसि भाउ मसरूर अहमद खान जतोई जेको आहे अदालत में पेश थिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त लंजार हाउस के साइण वारे 3 केसनि ऐं हिकु दादू जो अमीनाणी थाणे आहे उते चुर्च जेको केस दाख़िल हो उन में जेको आहे ऐं उन खां अलावा जेके पकी ज़मानतुनि वारियूं जेके दरख़्वास्तूं आहिनि उन ते अॼु अदालत में पेश थिया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿुधणी अञा ताईं जारी आहे ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां त जतोई ॿाहिरनि जी ॿुधणीअ दौरान सदाईं जीअं अॼु बि जेको आहे अदालत जे ॿाहिरां वॾे जेको आहे तइदाद में पुलिस एहलकार बीठल रहिया आहिनि ऐं अदालत ॾांहुं ईंदड़ वेंदड़ जेके रस्ता आहिनि उहे सील कया विया आहिनि। जी महबूब, तफ़सील कागा करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।